अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मुफ़्कर आज़म रहबर सिंध जदीद सिंधी क़ौम परस्ती जे बानी साईं GM सैयद जी अॼु 31वीं वरसी मल्हाई पई वञे। 31वीं वरसी जे मौक़े ते असीं खेसि भेटाउनि जा गुलाब छंड यादगार प्रोग्राम अवांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। हीअ यादगार प्रोग्राम अॼु खां 13 साल अॻु रिकॉर्ड कयो वियो हो। प्रोग्राम जो मेज़बान आहे जदीद सिंधी साफ़ जो बानी सिंध लाइ मुसलसल जाखोड़ींदड़ साईं इमदाद ओढो। जी हाँ, अवांजी ख़िदमत में पेश करियूं था मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं GM सैयद जी वरसी जे मौक़े ते ख़ासि प्रोग्राम। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जे ख़ुसूसी प्रोग्राम में इमदाद अली ओढो अव्हां खे भली कार चवां थो। सामाईन, नंढे खंड जे ॾाहे दानिश्वर, सियासतदान ऐं सिंध जे आशिक़ साईं GM सैयद जी 18वीं वरसी जे हवाले सां ख़ुसूसी प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं। सामाईन, असांजे अॼोके प्रोग्राम में रहबर सिंध साईं GM सैयद जी वरसी जे प्रोग्राम में साईं GM सैयद जी कयल तकरीर पेश कंदासूं। सिंध जे अदीब ऐं दानिश्वर मोहम्मद इब्राहिम जोयो, साईं गुल मोहम्मद उमराणी, वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे अॻुवाण डॉक्टर हिदायत भुट्टो, शहीद बशीर ख़ान कुरैशी जी 2011 में कयल तकरीर ऐं डॉक्टर लखू लोहाणो, चेयरमैन वर्ल्ड सिंधी कांग्रेस जूं तकरीरूं ऐं कमेंट्स पेश कंदासूं। सामाईन, प्रोग्राम जी शुरूआत साईं GM सैयद जी यादगार तकरीर सां कंदासूं, जंहिंमें हिन टोड़ी फाटक जे शहीदनि खे भेटा ॾिनी आहे। साईं GM सैयद जे पंहिंजे आवाज़ में कयल तकरीर पेश करे रहिया आहियूं। ख़ुदा साईं उन्हनि माण्हुनि ते वॾी रहमत करे थो जे अहिड़ो रस्तो वठनि था पंहिंजो खून मिटीअ में मिलाए, जो पंहिंजे वतन जे आज़ादी जे लाइ मशल राह थी कमु अचे ऐं उहो सलो पोखींदा, जंहिं सले पोखण सां क़ौम आईंदे ज़िंदा थियनि थियूं। हिते टोड़ीअ जी फाटक ते असांजे नौजवान मां केतिरा शहीद थिया ऐं केतिरा जेलनि में पिया, अञा ताईं जेलनि में आहिनि। उन्हनि हिकिड़ो अहिड़ो मिसाल क़ाइमु कयो आहे जो बाइस फ़ख्र आहे। उन्हनि सिंध जे आज़ादी जे लाइ जो सलो पोखियो आहे पंहिंजे खून वारे, सो इंशाअल्लाह आईंदे हली रंग उलाईंदा। सामाईन, रहबर सिंध साईं GM सैयद जी तकरीर खां पोइ हाणे सिंध जे दानिश्वर गुल मोहम्मद उमराणी जी तकरीर पेश कंदासूं, जंहिंमें हिन साईं GM सैयद जी शख़्सियत जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते रोशनी विधी आहे। दुनिया जी तारीख़ में जेके यादगार मुक़दमा हाणे तारीख़ी दस्तावेज़ में मिलनि था, उन मां सभ खां पहिरियों जेको केस जेको मिले थो तव्हांखे, उहो सुकरात जो आहे। उन ते हिकिड़ो अमेरिकन राइटर आहे I.F. स्टोन, उन ट्रायल ऑफ सॉक्रेटिस में लिखे थो त सुकरात जे महान शागिर्द अफलातून पंहिंजे हिकिड़ो किताब आहे डायलॉग्स। सुकरात कॾहिं बि हिकु अखर कोन लिखियो मूं वांगुरु, हुन ॻाल्हाईंदो हो, उन टाइम कोन हूंदो ॻाल्हाईंदो। उन जेके डायलॉग्स आहिनि सुकरात जा, प्लेटो वरी लिखिया आहिनि, उहे डायलॉग्स आहिनि फेडो ऐं क्राइटो। उन में सुकरात जे केस जे बारे में लिखियलु आहे। हुन में हू लिखे थो त सुकरात जे मथां 2 इल्ज़ाम हुआ, मज़हब जी मुखालफ़त करणु या देवताउनि खे घटि वधि ॻाल्हाइणु ऐं नौजवान खे गुमराह करणु। अजीब ॻाल्हि आहे त GM सैयद ते साॻिया इल्ज़ाम आहिनि। हू पाकिस्तान जे देवताउनि खे घटि वधि ॻाल्हाए थो, पर पाकिस्तानी देवताउनि जे ख़िलाफ़ पहिरियों दफ़ो कंहिं ॻाल्हायो? पाकिस्तान जो सिंध जो सुकरात GM सैयद आहे। ॾिसो, साॻिया इल्ज़ाम आहिनि। हू चवे थो त सुकरात देवताउनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाए थो
ऐं नौजवान खे गुमराह करे थो। ॾिसो त कहिड़ी सिमिलरिटी आहे ॿिन्ही केसनि में। सुकरात जे लाइ बि ऐं जीएम सर लाइ चार्जशीट साॻी ठही आहे। कमाल जी ॻाल्हि आहे, साॻिया ई ॿ इल्ज़ाम साईं जीएम सर पाकिस्तान सरकार हयां जिन जो वचूड़ हिन किताब में आहे। केॾी न हिकु जहिड़ाई आहे हिननि ॿिन्ही मुक़दमनि में। सुकरात खे सज़ा मिली त हू ज़हर जी बूटी हेमलाक जो प्यालो पी, हिन रज़ा ख़ुशीअ सां 20 जो प्यालो पी पंहिंजो अंत आंदो। साईं जीएम से सॼी उमिरि इस्टेब्लिशमेंट जी मुखालफ़त कंदे हेमलाक जे 20 जो प्याले मां ढुक भरींदो रहियो। जीएम से सॼी उमिरि ढुक भरींदो रहियो। सुकरात हिकिड़ो दफ़ो हेमलाक पी सुम्ही रहियो। सुकरात जी तव्हां पढ़ंदो न, उनजी हिकिड़ी सिट लिखियल आहे मुक़बरे ते, नो दाय सेल्फ। सुकरात जो त मुक़बरो बि आहे, उते तव्हां वेंदो डेल्फी में यूनान में त उते मुक़बरो ठहियो पियो आहे, उते लिखियल आहे नो दाय सेल्फ, पंहिंजो पाण खे सुञाण। जीएम सेठ पंहिंजनि तहरीरनि ऐं तकरीरनि में ख़ुदि शनासी खे बार बार दोहरायो आहे। ऐं छाकाणि त ख़ुदि शनासी दरअसल सिंध शनासी आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे सुञातो त तव्हां सिंध खे सुञाणंदो। सिंध ॻाल्हाए थी हिकु अहम हिस्टोरियोग्राफिक तारीख़ी दस्तावेज़ आहे जंहिंजो माख़ज़ रहनुमा साईं जीएम सद पाण आहे। हीअ उहा तारीख़ आहे जेका तारीख़दान ॿियनि वटां ॿुधी या सुणी सोर्सिस ते न लिखी आहे। आई विटनेस हिस्टोरियन आहे। ही उहो विटनेस आहे जेको तारीख़ ठाहे बि थो ऐं लिखे बि थो। हू तारीख़ साज़ बि आहे त तारीख़दान बि आहे। ही द मेकर ऑफ हिस्ट्री। हुन हिस्ट्री पाण वेही ठाही आहे। जीएम सैद जो जेको सूफीज़म जो नज़रियो आहे उहो डायमेट्रिकली अपोज़िट आहे इन्हनि सूफ़ियुनि खां जेके अॼुकल्ह जिन वटि पीर ऐं मुरीद आहिनि। असीं सभु जीएम सैद जा मुरीद आहियूं, पर जीएम सैद असांजे लाइ हिकु सेक्युलर मुर्शिद आहे। जीएम सैद वटि उहा स्पिरिचुअल लट कोन्हे जो जंहिं स्पिरिचुअल लट सां माण्हुनि खे बेवकूफ़ कंदा जे। ही यदे मूसा आहे। हिन वटि जेका आहे उहा जेका लठ आहे उहो हथ मूसा वारो आहे ऐं उहा असा ऐं मूसा आहे। उहा मूसा जी असा चाहे त असा ऐं मूसा इहा आहे त तव्हां सिंध धरतीअ सां जेके कलूर कया आहिनि, सिंध धरतीअ सां जेके तव्हां नाइंसाफ़ियूं कयूं आहिनि, इन्हनि जो ही आईनो आहे किताब। ही एक्चुअली जीअं हुन कोर्ट हुनखे चार्जशीट कयो, हिन वरी इस्टेब्लिशमेंट खे चार्जशीट कयो आहे। ही रिजॉइंडर अहिड़ो अथव जंहिंमें इस्टेब्लिशमेंट खे हे पाण थो चार्जशीट करे त तव्हांजा हे कारनामा आहिनि ऐं तव्हां जेके असां सां वाइदा कया 1940 में। जीएम सैद जेको आहे उहो जो यूनिवर्सल ब्रदरहुड वारो ऐं कॉस्मोपॉलिटनिज़म वारो ऐं जीएम सैद जेको आहे एनलाइटन मज़हब शनास आहे। मज़हब परस्त न आहे, मज़हब शनास आहे। उनखे तव्हां मज़हब परस्ती जे खाने में रखंदो ऐं उनखे तव्हां ज़ोरी जेकॾहिं शामिल कंदो त उहो जेको फलाणे फ़िक्र जो माण्हू, हुन ते को तव्हां लेबल न लॻायो। प्लीज़ ख़ुदा जे वास्ते जीएम सैद ते को लेबल न लॻायो। त जॾहिं ही नसर मूं पढ़ियो त जीएम सैद जो आख़िरी आहे, असांजे के माण्हू आज़ादी खां नफ़रत ऐं ग़ुलामीअ सां मोहबत कनि था, पर घटि में घटि तारीख़ जे हिन मोड़ ते आऊं सिंध जे रूह जो आवाज़, सिंध जी हक़ीक़ी तर्जमानी कंदे उन्हनि ग़ुलामी पसंदनि सां पंहिंजे बेज़ारी जो ऐलान करियां थो जेके ईअं न करियां हा त सिंध जे रूह जो असली आवाज़ जो मुनकर लिखबस। हाणे हिते मुंहिंजा हिकिड़ा कमेंट्स आहिनि बहसियत अंग्रेज़ी अदब जे शागिर्द जे। केतिरो न जानदार ऐं ज़िंदगीअ सां भरपूर ही स्टेटमेंट आहे। सूर्य बादशाह सुबकतला शाह जे 1942 जे बरतानवी साम्राज्य जे केस जी यादि ताज़ा थी वञे थी, जंहिंजो नारो बि तुज़ ऐं ख़ालिस इनक़लाबी हो, वतन या कफ़न। जीएम सैद तारीख़ जे उन्हनि फ्रीडम फाइटर्स जी सिफ़ में शामिल थी वञे थो जिन जे नालो पढ़ण सां रूह खे राहत अचे थी। अचो त उन्हनि जे नालनि ते नज़र विझूं जिन जे ख़िलाफ़ गैर मुल्की साम्राजनि कूड़ा ऐं हथ टोकिया केस खोलिया। हिते फ़क़ति हिंदुस्तान जे जदीद तारीख़ जा कुझु अहम देश भक्तनि जा नाला खणंदसि। बादशाह ज़फ़र,
सर सुरेंद्रनाथ बैनर्जी, बाल गंगाधर तिलक, श्री अरबिंदो घोष, विनायक दामोदर सावरकर, मोहनदास करमचंद गांधी, मेरठ साजिश केस, सरदार भगत सिंह शहीद, एम.एन. राय एंड इंडियन नेशनल आर्मी शेख मोहम्मद अब्दुल्ला। हाँ ॾिसो इहे नाला GM सर जा जेके केस ठहिया, इन्हनि अॻे इन्हनि ते बि केस हलिया आहिनि। सिंध ॻाल्हाए थी, सिंध सां वचन कमिटमेंट वारो हिकिड़ो कविनेंट आहे, अहदो पैमान आहे। GM सद जे इल्म मंतिक जी इब्तिदा ऐं इंतिहा बि मादरे वतन सिंध आहे, हुनजी इब्तिदा बि सिंध आहे ऐं इंतिहा बि सिंध आहे। GM सद जो हिकिड़ो तमामु अहम टुकड़ो मां पढ़ां थो, चए थो त सिंध जी हिकु जाग्राफी ढांचो आहे जंहिंमें दरिया, ॿेला, ढंढूं, पहाड़, रेगिस्तान ऐं सरसब्ज़ मैदान आहिनि, जेको तारीख़ जे मुख़्तलिफ़ दौरनि में घटिबो ऐं वधिबो रहियो आहे ऐं पुण कॾहिं आज़ाद त कॾहिं ग़ुलाम रहंदो आयो आहे। मुंहिंजे नज़र में उनजो हिकु साफ़, शफ़ाफ़, पाकीज़ा, ज़िंदगी जी उमंग सां सरशार, सरकश रूप आहे, जंहिं तारीख़ जे कंहिं दौर में ग़ुलामी न क़बूली आहे ऐं न ज़िलतनि ते राज़ी रहियो आहे, कंहिं मौत खां मात न थियो आहे, ॿारहां उनखे कुचलण जी कोशिशि कई वई आहे, कोहण जा जतन कया विया आहिनि, झुकाइण लाइ वॾा वस कया विया आहिनि, पर उहो फ़ज़ान में सावण जे ककर वांगुरु भटकंदो रहियो आहे। उन गाहे मां गाहे पंहिंजे ख़ुसूसियतुनि जो इज़हार कॾहिं ॾाहिर जी रूप में, कॾहिं दोदे सूमरे जे रंग में, कॾहिं दरिया ख़ान जे सूरत में, कॾहिं मखदूम बिलावल जी शक्ल में, कॾहिं शाह हैदर सनाई जे जलवे में, त कॾहिं शाह शहीद जी हिम्मत ऐं हौसले में पे कयो आहे। ऐं महसूसु करियां थो त सिंध जो इहो तारीख़ी रूह मुंहं में वास्तो करे वियो आहे ऐं उहो पंहिंजे नतीजे ते पहुचणु चाहे थो, जेको यकीनन सिंध जी जाग्राफियाई, क़ौमी, सियासी, इक़्तिसादी, कल्चरल, अख़लाक़ी ख़ूबसूरती ऐं आज़ादी आहे। उन रूह जे तड़प ऐं बेक़रारी मूंखे नंढपण में ई मजबूर कयो त आऊं सरज़मीन सिंध में सिंधी क़ौम जे छोटकारे लाइ पंहिंजूं सलाहियतूं ऐं तवानायूं सर्फ कयां ऐं इन नंढे खंड में मुंहिंजी सियासी जदोजहद कहिड़े प्लेटफॉर्म तां थी हुजे, उनजो मर्कज़ी नुक़्तो सिंध ऐं सिंध जी आज़ादी रही आहे। हिन लाजवाब नसरी टुकड़े में मूंखे अलाए केतिरनि ई महान लेखकनि ऐं शाइरनि जे अदबी काविशनि जे लाशऊरी तौर ते वठी वियो आहे। कॾहिं त मां हुनखे नीत्शे जे दस स्पेक ज़रतुश्तरा में ॾिसण में आयो आहे मूंखे, त कॾहिं वाल्ट विटमैन जे किताब लीव्स ऑफ ग्रास में ॾिसणु आयो आहे, किथे खलील जिब्रान जे नज़माने नसर प्रॉफिट में ॾिसणु आयो आहे, त किथे रविंद्रनाथ टैगोर जो गीता अंजलि यादि अची थो वञे, त किथे नज़रुल इस्लाम कवि ऐं शेख ऐस जो परतो बि साफ़ ज़ाहिर आहे। तव्हां ॾिसो नज़र में इन नज़माने नसर में केतिरनि राइटर्स जो परतो आहे। सेक्टेरियनिज़म जे हवाले सां बयानु करियां थो, पाण बयानु करे थो त हिते दुखदायक हक़ीक़त हीअ आहे त वरहांगे जे नतीजे में बंगाल ऐं पंजाब जी ज़मीन विरहाई वई, पर सिंधी क़ौम बि विरहाइजी वई। असांजे क़ौम जो हिकिड़ो वॾो हिसो पंहिंजा अबाणा घर छॾण ते मजबूर थियो ऐं GM साहिब जेको भुट्टे साहिब लाइ चए थो, उहो ॿुधो, भुट्टो साहिब उन्हनि इंतिशार पसंदि अॻियां झुकंदे सिंध वतन सां जे माण्हुनि सां गद्दारी कई आहे। हिन पंहिंजे सदारत बचण लाइ केॾी न वॾी क़ीमत अदा कई आहे। इहा सदारत वधि में वधि 2 महीना हलाइण बि न ॾींदा। हाणे ॾिसो त उन साॻीअ पार्टीअ उहा साॻी रविश, रंग ऐं ढंग अञा छॾियो कोन्हे। अबुल कलाम आज़ाद जे बयान जो हवालो 345 ते आख़िर में ॾिए थो, चए थो त आख़िर में आउं पंहिंजे हिकु हमअसर आलिम ऐं सियासतदान मौलाना, हुनखे मौलाना चए थो, अबुल कलाम आज़ाद जे बयान जा कुझु जुमिला कमु आणे रहियो आहियां। मिस्टर मैजिस्ट्रेट, हाणे आउं अदालत जो घणो वक़्तु न वठंदुसि। हीअ तारीख़ जो हिकु दिलचस्प ऐं इबरतनाक बाब आहे जंहिंजी तरतीब में असीं ॿई मशगूल आहियूं। मुंहिंजे हिसे में ही मुजरमनि जो कटहरो ऐं तुंहिंजे हिसे में जज जी कुर्सी। ऐं मञा थो त इन कम लाइ इहा कुर्सी बि एतिरी अहम ऐं ज़रूरी आहे जेतिरो ज़रूरी ऐं अहम ही कटहरो। अच हिन यादगार ऐं मुस्तक़बिल जे दिलचस्प अफ़साने बंजंदड़ हिन कम खे जल्दी ख़तमु करियूं। मौरख असांजे इंतज़ार में आहे ऐं मुस्तक़बिल केतिरे वक़्त खां असांजी वाट निहारे रहियो आहे। असांखे जल्दी जल्दी हिते अचणु ॾियो ऐं तव्हां बि जल्दी जल्दी फ़ैसिला लिखंदा रहो
अञा कुझु ॾींहं ताईं इहो सिलसिलो जारी रहंदो जेसि ताईं कि हिकु ई अदालत जो दरवाज़ो खुली वञे। उहा अदालत ख़ुदा जे कानून जी अदालत आहे। हिन वक़्तु उन जो हू जज आहे जेको हू फ़ैसिला लिखंदो सो आख़िरी फ़ैसिलो हूंदो। महिरबानी। सामाईन, हाणे अवां साईं गुल मोहम्मद उमराणी जी तकरीर ॿुधी रहिया हुआ। हाणे अवां जी ख़िदमत में सिंध जे ॾाहे मोहम्मद इब्राहिम जोयो पारां साईं जीएम सैयद जी शख़्सियत मुतलिक़ कयल तकरीर वारो मवाद पेश कंदासूं। साईं जीएम सैयद उहो ख़ुशि नसीब शख़्स हो जंहिंखे आस पास जा भलारा माण्हू जिन जे हथनि में हू पलियो ऐं ॿाहिरि स्कूल में जिते हू पढ़ियो, उस्ताद जेकी हिन खे मिलिया, तंहिंखां पोइ जेका संगत हिन खे मिली, ॿाहिरि माण्हू निकिरे थो, संगती साथी मिलनि था, माण्हू अकेलो कोन थो जीए, वॾो थिए थो, तरबियत थो पाए, ग्रोथ थो करे, डेवलप थो करे। साईं इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि में ख़ुशि नसीब हो। सॼी सिंध, सिंधी समाज, शाह साहब जी परवरिश ऐं तरबियत लाइ जेको क्रेडिट आहे सो goes to the social atmosphere of Sindh and Sindhi culture in which he lived and rose to manhood. सैयद आज़म साईं जीएम सैयद जॾहिं सियासत में आयो त पहिरें कांग्रेस सां हिन जो रूह रिधो, छाकाणि त पाण जिन सियासी माण्हुनि ऐं सियासी अॻुवाननि सां लह विचड़ में आयो, उन्हनि जो तालुक़ कांग्रेस सां हो। उन्हनि में मुस्लिम लीगी हो ई कोन। उन वक़्तु ग़ालिबन मोहम्मदन एसोसिएशन हुई जेका सर सैयद अहमद ख़ान जे नक्शे कदम ते किन थोरनि सिंधी मुसलमाननि सिंध में बि ठाही हुई, जेका ख़ालिसतन धोईअ जी विरासत ते बीठल हुई। यानी मुस्लिम ऐं हिंदू जी विरासत ते सैयद इन खे क़बूल न कयो। सैयद खे अहिड़े कंहिं फ़र्क़ या तफ़रक़े वारे कंहिं ॻाल्हि कशिश न कई। धोईअ वारी सियासत, धोईअ वारो नज़रियो मज़हब जी बुनियाद ते हिंदू मुसलमान जी विरासत खेनि क़बूल न हुई, छाकाणि त उन वक़्तु सैयद ते लतीफ़ जो असर, घर जो असर, पंहिंजी संगत साथ जो अहिड़ो असर पियो जो इहा दुई खेसि न आवड़ी। इहा ई हक़ीक़त आहे। सिंध में बि उहे 1935 आइन तहत जुदागाना चूंडूं थियूं। 1936 जे आख़िर में इहा इलेक्शन थी ऐं 1937 जी शुरूआत में इन जा नतीजा निकिता, जिन में 22 सीटूं सिंध यूनाइटेड पार्टी खे मिलियूं, जेका साईं जीएम सैयद जी क़ौम परस्त जमायत हुई, ऐं 3 सीटूं शेख अब्दुल मजीद सिंधी जी आज़ाद सिंध पार्टी खे मिलियूं। आज़ाद सिंध वारा बि सिंधी नेशनलिस्ट हुआ। 4 जायूं फ़क़ति सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह खे मिलियूं ऐं उन्हनि 4 सीटुनि वारे सर ग़ुलाम हुसैन खे गवर्नर लांसलॉट ग्राहम सॾे चयो त तूं वञी हुकूमत ठाहे। सर ग़ुलाम हुसैन चयो त मां मेंबरनि खे पंहिंजे पासे आणींदुसि। हिन वटि फ़क़ति 4 मुसलमान मेंबर हुआ, पर हिन खे जो गवर्नर सॼो त जेके 11 के 12 आज़ाद चूंडिया हुआ उहे हिंदुनि सूधा ऐं ॿिया मुसलमान 8 या 9 कांग्रेसी हुआ। महासभाई हिंदू 8 जुदा हुआ। कांग्रेस वारा सर ग़ुलाम हुसैन सां न आया। पहिरियां हिन मेंबरनि खे ॾिनियूं लालचूं, कंहिंखे हिकिड़ी ऑफिस ॾिनाई, कंहिंखे ॿी ऑफिस ॾिनाई। ईअं संदन मिनिस्ट्री ठही वई, पर संदसि मिनिस्ट्री जी वरी बि मेजॉरिटी न थी सघी। इन करे हिन खे मजबूर थियणो पियो त साईं जीएम सैयद वटि अचे ऐं नेशनलिस्टनि जी मदद वठे। साईं जीएम सैयद उन ॻाल्हि जो मौक़ो ॾिसी चयुसि त सिंध हुकूमत जी पहिरीं वज़ारत आहे, इहा हलणु खपे। जेकॾहिं असांखे दावत न मिली आहे त ख़ैर आहे, असीं इक़्तिदार जा बुखिया न आहियूं। तोखे मौक़ो मिलियो आहे, असीं तुंहिंजी मदद कंदासीं, पर तूं असांखे बहितर हुकूमती निज़ाम ॾींदे या ही बहितरी वारा कानून पास कंदे, जहिड़ो कि ज़रई सुधारा, जागीरदारनि जो ख़ात्मो वग़ैरह। अहिड़ो सॼो निज़ाम ठाहे सर ग़ुलाम हुसैन खे ॾिनो वियो, जंहिं पंहिंजी वज़ारत खे बचाइण लाइ इहा ॻाल्हि क़बूल कई। शाह साहब, तव्हां जेकी चयो असीं उहो सभु क़बूल करियूं था। इन खां पोइ साईं जीएम सैयद जी ज़ोर भरी छिकताण हर वज़ारत सां शुरू थी। साल खां पोइ मार्च में बजट सेशन वेठो। तेसि ताईं सर ग़ुलाम हुसैन वारनि को बि कमु कोन कयो। उहे सभु लिखियल ॻाल्हियूं आहिनि जेकी नई सिंध लाइ जदोजहद किताब में लिखियूं पयूं आहिनि। साईं जो इहो किताब अव्हां खे पढ़णु घुर्जे। असेंबली जी कार्रवाई जूं रिपोर्टूं आहिनि
इन्हनि में लिखियो पियो आहे त कंहिं बि हिकु ॻाल्हि ते अमल न थियो, वज़ारत जी काई सुठी कारकर्दगी न रही। इन करे जॾहिं बजट ते वोट थिया त उन में सर ग़ुलाम हुसैन किरी पियो। उहो किरी पियो त ॿी वज़ारत ठही ख़ान बहादुर अल्लाह बख़्श जी। तव्हांखे ताजुब थींदो सर ग़ुलाम हुसैन जे किरदार ते। हू उन वज़ारत में वञी दाख़िल थियो ऐं वज़ारत वरिताईं। तंहिंखां पोइ 5 वज़ारतूं ठहियूं ऐं ड्रथियूं, फ़क़ति इन हिकिड़ी ॻाल्हि ते त सैयद ऐं उन जे साथियुनि बहितर हुकूमती निज़ाम वारी ॻाल्हि ते ज़ोर पए ॾिनो, जंहिंमें करप्शन न हुजे। 5 या 6 ई वज़ारतूं इन ई ॻाल्हि ते ड्रथियूं। हिकिड़ी इलेक्शन थी फरवरी 1946 में। उन में सैयद जनाह खे चयो त साईं तव्हां चयो हो त सुठनि माण्हुनि खे चूंडींदासीं। इन ई विच में सैयद मुस्लिम लीग जी एॾी वॾी प्रोपेगेंडा कई हुई जो सॼी सिंध अवाम जी सतह ताईं तालका कमेटियूं ठारायईं। ईअं सैयद साहब अवाम में मुस्लिम लीग जूं पाड़ूं पुख़्तियूं कयूं। अहिड़े कम सबब सैयद वटि सिंध में सूबाई मुस्लिम लीग जी मेजॉरिटी हुई। इन इलेक्शन जी टिकट ॾियण लाइ जेको पार्लियामेंट्री बोर्ड ठाहियो वियो तंहिंमें बि सैयद जी मेजॉरिटी हुई। तॾहिं सैयद जनाह खे चयो त मूं हिन बुनियाद ते कमु कयो आहे ऐं अव्हां बि वाइदो कयो हो, हाणे अचो त टिकटूं अहिड़नि माण्हुनि खे ॾियूं जेके नस्बतन पढ़ियल ऐं ईमानदार हुजनि, अवाम जा हमदर्द हुजनि। इन मौक़े ते जनाह पंहिंजे इन वाइदे तां फिरी वियो ऐं हिन खोड़े जी भर वरिती, ग़ुलाम हुसैन जी भर वरिती ऐं मीरनि ऐं टालपुरनि जी हिमायत कई। हिन अहिड़े मंसूबे सां सभई सीटूं साॻियनि ज़मींदारनि ऐं नवाबनि खे ॾियण पए घुरियूं। इहे साॻिया करप्ट माण्हू मैदान में पए आंदा विया। तॾहिं सैयद साहब जनाह साहब खे चयो त अवी नथा मञो त मां पंहिंजा माण्हू थो बीहारियां। सैयद साहब सिंध मुस्लिम लीग पार्लियामेंट्री बोर्ड जी सिफारिश ऐं सूबाई मुस्लिम लीग काउंसिल जी पुठभराईअ सां 16 माण्हू बीहारिया ऐं जनाह जो मुक़ाबिलो कयो। जनाह सैयद खे मुस्लिम लीग मां ख़ारिज करे छॾियो ऐं पोइ चूंडूं थियूं त कुल असेंबली में 29 मेंबर थिया सर ग़ुलाम हुसैन जे पासे, 30 मेंबर सैयद जे पासे थिया। सर ग़ुलाम हुसैन वटि 29 मेंबर मुसलमान हुआ, सैयद वटि मुसलमान बि हुआ ऐं ॿिया बि। उन वक़्तु जेको नओं गवर्नर आयो हो हियोडो, उन ई इहा रांदि कई जो वरी बि सर ग़ुलाम हुसैन खे हुकूमत ठाहिण जी दावत ॾिनाई, जंहिंजा 29 मेंबर हुया ऐं सैयद जा 30 मेंबर हुया। तिन लाइ दलील इहो ॾिनाई त वॾे में वॾी पार्टी चूंडुनि में बीठल मुस्लिम लीग हुई, इन करे उनखे तो दावत ॾियां त वज़ारत ठाहे। जेका ॻाल्हि सरियन गैर जमहूरी हुई ऐं पार्लियामानी रवायत ऐं जमहूरी असूलनि मूजिब सैयद खे वज़ारत ठाहिण जी दावत मिलण घुरबी हुई, पर ग़ुलाम हुसैन जी वज़ारत ईअं ठही त इहा वरी बि ड्रही पई, छाकाणि त वोटनि ॾियण महिल 31 मेंबर सैयद ॾांहुं हलिया विया ऐं हिन वटि मेंबर 28 वञी रहिया, जिन 28 मां बि 3 यूरोपियन हुआ। अहिड़ी हालत में बि सैयद सोभारो थियो ऐं इन मौक़े ते गवर्नर साहब असेंबली मुअत्तल करे छॾी। हिन खे ईअं न करणु घुरिबो हो। वोट थिया हुआ, ग़ुलाम हुसैन हारायो हो, सैयद जी पार्टी खटियो हो, तंहिं करे सैयद खे दावत मिलणु घुरिजे हा, पर छाकाणि त मुस्लिम लीग ते अंग्रेज़ गवर्नर जो हथ हो, इन करे असेंबली ड्राही वई। वरी 3 इलेक्शनूं करायूं वयूं। इहे चूंडूं नवंबर-दिसंबर 1946 में थियूं, याने उन साल पहिरियों चूंडियूं फरवरी में थियूं, ॿियूं थियूं नवंबर ऐं दिसंबर में। इन्हनि चूंडुनि में मुस्लिम लीग वारनि हेकारे बि संदरो ॿधी चयो त छा बि थी पवे सैयद जी पार्टी खे खटण कोन ॾींदासीं। तंहिंखां पोइ ख़ासि तौर ते सैयद जे तक में साम्हूं केरु बीठो, काज़ी अकबर। चूंड थी जंहिंमें सैयद हारायो, चोर दरवाज़ा इस्तेमाल थिया, जाली वोट हलिया, जीअं मुस्लिम लीग जी करायल इलेक्शन में थींदो आयो हो ऐं थींदो आयो आहे। सैयद इन ख़िलाफ़ इलेक्शन ट्रिब्यूनल में पिटीशन विधो, जेको सैयद खटियो। 2 सालनि खां पोइ फ़ैसिलो थियो ऐं काज़ी अकबर 6 सालनि लाइ नाअहल थी वियो ऐं मिनिस्टर पीर इलाही बख़्श जेको उन वक़्तु वज़ीर बणियो हो, उहो बि डिसमिस थी वियो ऐं 6 सालनि लाइ चूंडुनि लाइ नाअहल थियो, छाकाणि त मथस बि इहो साबित थियो त हिन कूड़ा वोट ॾिना हुआ ऐं ॾियारिया हुआ। पर इहा जेका जाली असेंबली अची वई हुई सा ख़तम न थी। उन कम पए कयो। 1947 जे जून महीने में इन ई जाली असेंबली खां इहो वोट वरितो वियो हो त अव्हां खे सिंध लाइ हिंदुस्तान जी पुराणी जोड़जक सां रहणु क़बूल आहे या पाकिस्तान जे नाले वारी नई जोड़जक में रहणु घुरो था। इन इहा जाली असेंबली जेका मुकमिल तौर फाउल हुई, उन खां सिंध लाइ पाकिस्तान में वञण जो वोट वरिताऊं। हाणे आउं पाण नथो चवां
अव्हां खां थो पुछां त ईअं वोट थियो, इहो जाइज़ हो? अहिड़े वोट खे हाणे असीं केतिरे क़दुरु मञण लाइ पाबंद आहियूं? असीं बि चई सघूं था त तव्हां माण्हुनि खां ज़ोरी जाली वोट वठी ग़लति असेंबली आंदी हुई। बहरहाल पाकिस्तान थियो त हिकदमि सर ग़ुलाम हुसैन खे गवर्नर बनायो वियो ऐं पोइ पाकिस्तान हलियो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त तेसिताईं 55 साल थिया आहिनि त असां पाकिस्तान में कीअं वक़्तु गुज़ारियो आहे। सैयद साहब लाइ चवनि था त मुतज़ाद क़िस्म वारी सियासत कई अथसि, जो कॾहिं हेॾां थी वियो त कॾहिं होॾां, पर अहिड़ी का बि ॻाल्हि कान हुई। हिन जी वाबस्तगी हुई त सिर्फ़ सिंध ऐं सिंधी माण्हुनि सां हुई। हिन जी सॼी लाइफ ईअं हुई। आउं चवां थो त शाह लतीफ़, जीएम सैयद ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, छाकाणि जो इहे टेई मुंहिंजे ख़्याल मूजिबि मुकमिल तौर सिंध सां कमिटेड हुआ। संदन ईमान ऐं अक़ीदो हो त सिंध असांजो मादरे वतन आहे ऐं सिंधी जुदा क़ौम हुआ। तंहिंखां पोइ सैयद शिमला में ब्रिटिश कैबिनेट वफ़द सां मिलियो। उन्हनि खेसि चयो त सिंध में मेजॉरिटी में खटे आया आहियो ऐं मुख़ालिफ़ धुर में वेठा आहियो। तव्हीं पंहिंजो बयानु रिकॉर्ड करायो त तव्हीं छा था चाहियो। सैयद उते वियो ऐं मुख़ालिफ़ धुर जे अॻुवाण वारी हैसियत में जेको बयानु ॾिनो अथसि, इहो वाज़े आहे। असीं इन महकूमाना नमूने सां पाकिस्तान में न रहंदासीं। असीं पाकिस्तान अंदरि हर सूबे जी मुकमिल ख़ुद मुख़्तियारी जी हैसियत में रहणु चाहींदासीं। पाकिस्तान अंदरि सूबनि खे हक़ ख़ुद इरादियत मिलणु घुर्जे, जीअं पाकिस्तान रेज़ोल्यूशन में चयल आहे। सामईन, साईं मोहम्मद इब्राहिम जोयो जी कयल तक़रीर पेश कई वई। इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे अॻुवाण डॉक्टर हिदायत भुट्टे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन सां ॻाल्हाईंदे साईं जीएम सैयद जी वरसीअ जे मौक़े ते पंहिंजा वीचार वंडींदे चयो आहे त साईं जीएम सैयद जी जेकी वरसी आहे उहा दोस्त मल्हाइनि था उते सिंध में ऐं सॼी दुनिया में। ऐं ज़िंदा क़ौमूं जेके बि हूंदियूं आहिनि उहे पंहिंजनि मोहसिननि खे, पंहिंजनि रहबरनि खे, पंहिंजे क़ौमी हीरोज़ खे कॾहिं बि न विसारींदियूं आहिनि। ऐं साईं जीएम सैयद जेको जंहिंखे असां सिंध जो अबो सम्झूं था, उहो जंहिं साईं जीएम सैयद सिंधियुनि खे सिंधी हुजण जो हिकु क़ौम बणायो ऐं सिंधी हुजण जो दर्स ॾिनो। साईं जीएम सैयद जे फ़िक्र खे असांखे बार बार यादि करण जी ज़रूरत आहे। साईं जीएम सैयद जेको असांजे वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो बि तायात चेयरमैन हुयो ऐं उन जे फ़िक्र खे असांखे वरझाइण जी ज़रूरत आहे। ऐं उन मुनासिबत सां जेकॾहिं आउं सम्झां थो त उते सिंध जा दोस्त जेके आहिनि से उनखे मल्हाइनि था पिया, त सॼी दुनिया जेकी आहे असां सॼी दुनिया में जिते बि सिंधी आहिनि उन्हनि सभिनी सिंधियुनि खे साईं जीएम सैयद जो को ॾींहुं यादि आहे। ऐं उन मुनासिबत सां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेके आहिनि से पंहिंजो गॾिजाणियूं कनि था ऐं साईं जीएम सैयद जे फ़िक्र खे यादि था कनि। पर साईं जीएम सैयद जे जेकॾहिं फ़िक्र खे असां सहेड़ियूं त इन खे बार बार दोहराइण जी ज़रूरत आहे त साईं जीएम सैयद जे फ़िक्र खे जेकॾहिं चइनि सीटुनि में सहेड़ियूं त उन जो तत्व इहो थो निकिरे त सिंधी हिकु क़ौम आहे, सिंध हिकिड़ो मुल्क आहे, आज़ादी सिंधियुनि जो हक़ आहे ऐं आज़ादी मुमकिन आहे। इन शइ खे असांखे बार बार वरझाइण जी ज़रूरत आहे त जीअं असांखे कंहिं बि तरीक़े सां पंहिंजे मौक़िफ़ खां या पंहिंजे असुल साईं जीएम सैयद जे फ़िक्र खां केर बि माण्हू या दुश्मन साज़िश करे असांखे थेड़े न सघे। त साईं जीएम सैयद जीअं असांखे सिंधी खे अॼु जी जेकी सिंधी क़ौम आहे उन जे जदीद क़ौम जो तसवर ॾिनो। साईं जीएम सैयद जीअं असांखे लतीफ़ सेखारियो ऐं लतीफ़ खे साईं जीएम सैयद हिकिड़ो क़ौमी हीरो करे पेश कयो बजाए इन जे जो कंहिं पीर मुर्शिद करे पेश कजे। साईं जीएम सैयद असांखे मज़हब जो असुल रंग सेखारियो त इस्लाम जेको इस्लाम जो सूफ़ी नुक़्ते नज़र आहे उहो साईं जीएम सैयद असांखे सेखारियो। साईं जीएम सैयद जेको जीअं ॾिठो आहे मूं किताब लिखी। ऐं साईं जीएम सैयद सिंध खे दुनिया जे अमन लाइ पैगाम सिंध लिखी दुनिया जे खे ॿुधायो त सिंध वटि दुनिया जे अमन लाइ पैगाम आहे ऐं दुनिया खे सिंधी माण्हुनि खे ॿुधणु खपे, सिंधी माण्हुनि खे सम्झणु खपे ऐं सिंधी माण्हुनि जे आज़ादी जी या सिंधी माण्हुनि जे हक़नि जी या हक़ ख़ुदि इरादियत जी असांजी हिमायत करणु खपे। असांजे दोस्तनि खे जेके उते सिंध में आहिनि हिन मुनासिबत सां जीअं साईं जीएम सैयद जी सालगिरह जे सिलसिले में
दोस्तनि गॾियल तरानो पढ़ियो सभिनी ॻाढ़े झंडे वारनि धुरियुनि त हिन ॾींहं ते असांजे सभिनी दोस्तनि खे असांजी गुज़ारिश आहे त उहे हिन ॾींहं ते वचन कनि त असांखे हिकु थियणो आहे, असांखे मुतहद थियणो आहे, घटि में घटि एतिरी कमिटमेंट ज़रूरु कनि त असां हिक ॿिए जे ख़िलाफ़ु न ॻाल्हायूं ऐं इतफ़ाक़नि ते ज़ोर ॾियणु खपे, इख़्तिलाफ़नि ते घटि। त मुंहिंजी दोस्तनि खे साईं जी एम जे सभिनी पैरोकारनि खे इहा गुज़ारिश बि आहे ऐं इन अॼु जे दौर जी इहा तक़ाज़ा बि आहे ऐं सिंधियुनि जे अॻियां जेके चैलेंजिस आहिनि उन जे लाइ तमामु ज़रूरी आहे त सिंधी जेके बि दोस्त आहिनि सभु आज़ादी पसंदि दोस्त जेके साईं जी एम जे फ़िक्र जा पोइ लॻा आहिनि उन्हनि सभिनी खे हिकु थियण जी ज़रूरत आहे ऐं जेतिरी ज़रूरत अॼु जे ॾींहं ते आहे एतिरी ज़रूरत अॻु कॾहिं बि कोन हुई। त सभिनि दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त घटि में घटि हिक ॿिए जे ख़िलाफ़ु बिल्कुलु बि न ॻाल्हाइनि ऐं हिक ॿिए जे ख़िलाफ़ु जेके ॻाल्हाइनि था उहो इनडायरेक्टली कमु दुश्मन जो थो थिए। असां सिंधियुनि जा दुश्मन मुतहद हुजे ऐं असां मुंतशिर हुजूं, इहा असांजी वॾे में वॾी बेवकूफ़ी ऐं खामी हूंदी। त उन जे लाइ सभिनि दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त घटि में घटि हिक ॿिए जे ख़िलाफ़ु न ॻाल्हाइनि ऐं साईं जी एम जी हिन मुनासिबत सां इहो अहद कनि त घटि में घटि असां सभु जेके दोस्त आहियूं उहे सभु मुतहद ऐं पाण में इतिहाद पैदा कयूं ऐं इहो जेकॾहिं मैसेज इहो वचन जेकॾहिं साईं जी एम जे वर्सी जे ॾींहं ते कनि था त उन में मां सम्झां थो त तमामु वॾी कामयाबी थींदी। सामाईन डॉक्टर हिदायत भुट्टे पारां साईं जी एम सैद खे ख़िराज पेश करण खां पोइ हाणे अव्हां जी ख़िदमत में सिंध जी क़ौमी जदोजहद जे अॾोल किरदार साईं अब्दुल वाहिद आरी सर साईं जी एम सैद खे ख़िराज तहसीन पेश कंदे चयो आहे त साईं जी एम सैद असां जेल में ॻाल्हि पे कई त उते ईद जे ॾींहुं तकरीरूं थींदियूं हुयूं। उते मूं चयो सिंध जी आबादी खे तेज़ी सां बदिलायो पियो वञे, सिंधु दरिया ते कब्ज़ो कयो पियो वञे। इहो साईं जी एम सैद असांखे ॿुधायो त उते जो हिकिड़ो इनकलाब लीडर चवंदो इहे वॾेरनि जा मकर आहिनि, कॾहिं डपु ॾींदा आहिनि, अक़लियत में तब्दील थियण जो कॾहिं दरिया ते सुकण जो ऐं अॼु पाण उहे कॉन्फ्रेंस पाणी कॉन्फ्रेंस था कराइनि। हर ते कलंदर गोए त दीद गोए, कलंदर उहो चवंदो आहे जेको अॻु में ॾिसी वठंदो त हीअं थींदो। ऐं चवनि था त अंग्रेज़ कंहिं वाक़े जे बारे में 100 साल अॻु में सोचींदो आहे ऐं हिंदू 10 साल अॻु में सोचींदो आहे ऐं मुस्लमान वक़्त ते सोचींदो आहे, सिख 10 साल पोइ सोचींदो आहे। त पोइ असां उन वक़्तु हाणे आयो आहे तॾहिं सिंध सुके पई तॾहिं जेको कॉन्फ्रेंसूं करणु शुरू थी आहे। त मुंहिंजा दोस्तो हिननि इक़्तिदारी मालिकनि पाण त ॿुधंदा अमरीकी मिज़ाइल जे दर्द ते बीठा आहिनि, पाण त ॿुधंदा पर असांखे बि गॾु ॿोड़ींदा। हम तो डूबेंगे सनम तुम्हें मिले लेकर डूबेंगे, त हो त ॿुधंदा पर असांजो बि बेड़ो ॿोड़ींदा। ऐं सॼी दुनिया सां दुश्मनी, पाड़े वारनि सां दुश्मनियूं ऐं यारी वरी 7 समुंड पार उन्हनि सां, जिन जो 7 बहरी बेड़ो पहुतो ई कोन, न पहुचंदो त हिननि खे खणी वञण लाइ पहुचंदो। त दोस्तो ऐं साथियो, साईं इहे सभु शयूं ॾिठियूं पिए ऐं 52 में चई छॾियो आई त तव्हां मज़हब जी बुनियाद ते ठहंदड़ मुल्कनि खे, यूरोप ऐं अमेरिका खे, उन्हनि खे मदद पिया करियो। इहे बुनियाद परस्ती खे हटी था ॾियो ऐं इहे सुभाणे दुनिया जे अमन लाइ ख़तरो साबित थींदा। त दोस्तो आऊं इहो ई अर्ज़ु करे रहियो त साईं जी एम जेको सोचियो ऐं मुंहिंजी जेसिताईं नज़र वञे पई उनजे हिन पासे रुगो माण्हू ई माण्हू आहिनि। ऐं हिकिड़ो वक़्तु हुयो साईं जी एम सैद फैशन साल में अलामा आहे काज़ी जी वर्सी खे उन में 19 माण्हू करी उणियों माण्हू अली नवाज़ जतो हूंदो यूनिवर्सिटी जो प्रोफेसर, उहो मौलाना गुलाम गिरामी जी तकलीफ़ उथी वियो, बाक़ी असां 18 बचियासीं। अॼु तव्हां नंढड़े में नंढड़ो को जलसो जेकॾहिं जलसड़ी हूंदी उन में बि समय माण्हू हूंदा। इहा महिनतुनि जो साईं जी एम जे फ़िक्र जी मुसलसल कोशिश या जदोजहद ऐं कामयाबी जी अलामत आहे। असीं दिलगीर थियण वारा न आहियूं, जेसीं सिसी में साह आहे त सिंध जी आज़ादी ऐं सिंधी माण्हू आज़ादी उहा
आज़ादी हुआ जेका सिंधी माण्हुनि खे ख़ुशहाल बनाए रुगो अक़वाम मुतहदा में झंडो झूलाइण जो नालो आज़ादी न आहे ऐं जमहूरियत अजीब ॻाल्हि आहे बाबा अवाम जी चूंडियल आहे हिन करे जमहूरियत आहे साईं अली हसन साहब हिटलर अवाम जो चूंडियल कोन उन खां वधीक को डिक्टेटर ज़ालिम साबित थियो दुनिया में थर्ड राइट में लिखियो वियो त हिटलर जर्मनी जी पार्लियामेंट जूं 2 भाङे 3 सीटूं खणी उते जो चांसलर थियो पर उन जेके वयल वाया भुट्टो साहब चूंडियल त मुजीबुर रहमान पर भुट्टो साहब जो आधा तुम्हारा आधा हमारा उधर तुम इधर हम इन्हनि खे चवंदा आहिनि शहीद जमहूरी बाबा पंहिंजे अफ़ालनि ऐं हमालनि जे करे जेकॾहिं शहीद थींदा त हुन में असां ज़मूरो कोन ठाहियो आहे बसि आऊं इहो ई चवंदुसि तव्हांखे त सैयद जे हीअ अज़मत लाइ इहो ई काफ़ी आहे जो हिकु दफ़ो आऊं ऐं न्याज़ हुमायूनी आयासीं साईं वटि त साईं जो मां सभु छेलो को त न्याज़ इंतज़ारी खां कमु वठंदे चयो त साईं असांखे जोर जी मानी माहो खीर ई काफ़ी आहे ॼाऊं छेलो तुंहिंजे इज़ार में कोन थो पवां तुंहिंजी शाइरी जे इज़ार में पवां ऐं उहा शाइरी जेका त सिंधी क़ौम खे जॻाईंदी हिकिड़े वियतनामी शाइर शेर लिखियो त असीं पंहिंजा शेर लिखी पंहिंजे गोरियुनि जे खीसनि में विझी छॾींदा आहियूं ऐं उन्हनि खे माग जंग ते मोकिलींदा आहियूं पोइ दुआ पंहिंजी उन्हनि जे खीसनि जी सलामती जी घुरंदासीं त जीअं मोटी अचनि असांजी शाइरी बि सलामत रहे जेको वियतनामी क़ौम खे ज़िंदा ऐं मुतारिक कंदी बसि तव्हांजी महिरबानी लखा सामईन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जे ख़ुसूसी प्रोग्राम में हाणे साईं GM सैयद जी वरसीअ जे मौक़े ते खेसि भेटा ॾियण लाइ डॉक्टर लखू लोहाणो चेयरमैन वर्ल्ड सिंधी कांग्रेस जा तासुरात पेश कंदासूं। साईं जी मज़ार ते जेको शेर लिखियलु आहे त जेसीं जीअरी विरची न वेठी वञी बुह पेची सारींदी के सॼणे आउं सम्झां थो त सॼी साईं जी जेका ज़िंदगी आहे ऐं साईं तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां त साईं इहो बैत पाण चूंडियो हो पंहिंजी क़बर ते लिखाइण लाइ ऐं सॼी साईं जी जेका ज़िंदगी आहे ऐं आउं सम्झां थो त इहो बैत साईं जी सॼे पूरे खे ऐं ज़िंदगीअ खे ऐं सेक्रीफाइसिस खे ऐं कंट्रीब्यूशन्स खे पिटाई जो शहर जेको आहे सो इन खां बहितर शहर ॿियो को रिप्रेज़ेंटेटिव थींदो ई न जेके तमामु अहम कंट्रीब्यूशन जेके साईं जे हवाले सां मूंखे नज़र थियूं अचनि त अॼु जेका क़ौमी तहरीक आहे ऐं क़ौमी जेका सुजाॻी आहे सिंध जे हवाले सां जेका बि आहे जेकॾहिं साईं GM सैयद पंहिंजी सॼी ज़िंदगी ऐं पर्टिकुलरली पाकिस्तान जे ठहिण खां पोइ इन कम लाइ वक़्फ़ न करे हा त शायदि इहा सूरताल या सिंध में आज़ादीअ जो ख़्यालु जेका मौजूदा सिंध आहे उन में आज़ादी जो ख़्यालु इन ॾाके ताईं जेका डेप्थ आहे सिंध में उहो मौजूदु ई न हुजे हा त हिकिड़ियूं शयूं जेके अॻु में ठहियल आहिनि उन्हनि खे ठाहिण आसान आहे पर हिकु शइ जेका नए सिरे सां ठाहिण ऐं उन लाइ वॾी जाफोड़ वॾी नज़र वॾी विज़न वॾी सम्झ खपे थी न सिर्फ़ु इहो पर साईं पंहिंजे आदर्शनि लाइ ॿ अहम शयूं हिकिड़ो त क़ुर्बानी मिसाल तौरु सॼी बरसगीर जी तारीख़ में ऐं को बि माण्हू एतिरो वक़्तु जेल में ऐं इन्हनि मुसीबतनि में न रहियो ऐं जंहिं साईं पंहिंजे हयातीअ जा तक़रीबन 29 साल जेके आहिनि ऐं उहे पाकिस्तानी जेलनि में कटिया ऐं इहा यानी शुरू खां वठी पाकिस्तान जा हाकिम तबका इन ख़्याल
जे सख़्त शदीद कट्टर ख़िलाफ़ आहे त सिंध जो माण्हू पंहिंजा जमहूरी पंहिंजा तारीख़ी ऐं सियासी हक़ हासिल करे ऐं उनजे करे उहे सभु जेके तकलीफ़ूं ऐं जेके बोगनाऊं आहिनि उहे साईं जे हिसे में आहियूं। साईं बहादुरीअ सां हिकिड़ो पीरियड अहिड़ो बि हो त सिंध में क़ौमी ख़्याल जी पज़ीराई जी अञा शुरूआति थी। सिंध जो वॾेरो तबिको सुठो सताबो माण्हू उहो पंहिंजा पांध आजा करे परेठी बीठो। साईं तन तन्हा ऐं उन वेड़ जी शुरूआति बि कई ऐं मुसलसिल लगातार विढ़ंदो रहियो। वॾी ॻाल्हि त एॾियूं सारियूं लाहियूं चाढ़ियूं एतिरा सारा मौक़ा ऐं उनजे बावजूदि चइनि डिटर्मिनेशन सां पाकिस्तान जी जाबिर स्टेज जे ख़िलाफ़ ऐं तमामु थोरनि वसीलनि सां जॾहिं त हाकी तबक़नि इहा फुल कोशिशि कई त साईं खे सिंधी माण्हूअ खां आइसोलेट कयो वञे। उनजे बावजूदि चइनि बहादुरीअ सां ऐं साईं उन्हनि जो मुक़ाबिलो कयो ऐं पंहिंजी जेका जिदोजहद उहा जारी रखी ऐं पंहिंजो पैगाम पहुचायो। उहा तमामु हिकिड़ी तारीख़ी ॻाल्हि आहे। हीअ वॾी ॻाल्हि आहे त सिंध जी क़ौमी तहरीक खे हिकिड़ो बुनियादु फ़राहम करणु नज़रियाती तारीख़ी ऐं साईं जे लॻभॻि 80 किताब इन लिखण खां चचे जी ॻाल्हि न आहे त न सिर्फ़ु उन लाइ पूरो करणु पर उन जे लाइ हिकिड़ो बुनियादु फ़राहम करणु जेको अॻिते हली ईंदड़ जेके नसुल आहिनि ऐं उन्हनि जे लाइ रोशनी मुहैया करे ऐं रस्तो ऐं दग मुहैया करे ऐं उहा ख़ुदि पंहिंजे ते वॾी कंट्रीब्यूशन आहे। अॼु जेको बि क़ौमी कारकुनी आहे जेको बि क़ौमी लॾो आहे जेके बि सियासी तंज़ीमूं आहिनि पंहिंजनि सभिनी ख़िलाफ़नि जे बावजूदि ऐं उहे साईंअ जी उन फ़िक्र जी पैदावार आहे ऐं उमीद था कयूं त अॼु न सुभां उहो फ़िक्र पंहिंजी अमली शिकल वठंदो। सामाईन हाणे अवां डॉक्टर लखू लोहाणे जा तासुरात ॿुधी रहिया हुआ। साईं जीएम सैद जे पैरोकार सिंध जे आशिक ऐं सैयद जे मिशन खे पूरो कंदे पंहिंजी जान जो नज़रानो पेश कंदड़ शहीद बशीर ख़ान कुरैशी जी 2011 में साईं जीएम सैद जे वरसी जे हवाले सां कयल तक़रीर पेश करे रहिया आहियूं। ईअं ई चवंदुसि त ख़ुदा जे तरफ़ खां सिंधी क़ौम जे आॾो हिकिड़ो पैगंबर थी आयो जंहिं पैगंबर सिंधी क़ौम खे पंहिंजी विसरियल सिंध यादि ॾियारी, जंहिं सिंध जे आज़ादी जो जज़्बो क़ौमी ग़ैरत ऐं हिम्मत असां में पैदा कई, जंहिं रहबर सिंध साईं जीएम सैयद असांखे सिंधी सॾाइण ऐं सिंध ते फ़ख्र करणु सेखारियो। मुंहिंजो साईं जीएम सैयद, आउं चवां थो त हिते अहिड़ा हज़ारे दोस्त हूंदा। लतीफ़ साईं चवा मुंहिंजी ॾिठा मां जिन ॾिठो पीढ़ीअ खे करे संदान खां कहीं सिंधी ॻाल्हि, जिन बि मुंहिंजे रहबर सां सोहबत गुज़ारी हूंदी, ॿ घड़ियूं कचहरी कई हूंदी, उनजे अंगण ते महिमान थियो हूंदो, उन शख़्स खां साईं जीएम सैद कॾहिं बि विसरी नथो सघे। सैयद साईं अहिड़ी त मोहबत प्यार ऐं इश्क जी सुती असांखे विधी जो को वक़्तु हुयो जॾहिं सैयद जे अंगण ते ईंदा हुआसीं, साईं कॾहिं राज़ बि ॿुधाईंदो हो, कचहरियूं बि कंदो हो,
सिंध जे तारीख़, सिंध जे तहज़ीब, सिंध जे हज़ारे साला शानदार माज़ीअ खां बि जॾहिं वाक़ुफ़ कंदो ऐं उन वक़्त ही नौजवान सभु के छोकिरा हूंदा हुया, के ॻाढ़ा गभरू हूंदा हुया, अॼु उन्हनि जा अछा वार थी विया आहिनि। हिकु दफ़े आपदा परवीन पे ॻायो त सिंध जे नौजवाननि चयो त साईं आपदा खे चयो त जीअं सिंध जो कलाम ॿुधाए। वरी साईं जो यादगार हूंदो वैस करीम बख्श निज़ामाणी जंहिं की फरमाइश कई त साईं जीएम सैद उन नौजवान खे तरजीह ॾींदे चयो त माई आपदा ही नौजवान जेको चवई थो इहो कलाम ॿुधाए। रैस कावड़जी पियो साईं बात पगाड़े छोकिरे खे मुंहिंजे मथां तरजीह थो ॾे त साईं रोई वेठो चई रैस मूंखे तीर छॾे विया, जागीरदार छॾे विया, वॾेरा छॾे विया, इहे वातड़ा छोकिरा ई त आहिनि जिन जे आधार ते आऊं सिंध जे दुश्मननि खे ललकारे सिंध जे आज़ादी जी जंग पियो विड़ा। ऐं उहे अॼु वातड़ा छोकिरा जिन जो पंहिंजे रहबर ते, पंहिंजे सैयद साईं ते अहिड़ो त ईमान हुयो जो सैयद जे कौल ते, सैयद जी ॻाल्हि ते, सैयद जे चयल लफ़्ज़नि ते अड़ ॾिठो ईमान आणींदो। छो त पैगंबरनि ते जेके माण्हू शक कंदा आहिनि उहे मुनाफ़िक़ हूंदा आहिनि ऐं उन वक़्त बि असांजे सिफ़नि में मुनाफ़िक़ मौजूद हुया। साईं बेमिसाल ॾींदो हो त जेकॾहिं मुर्शिद चवे त मुसल्लो शराब मां ॿोड़े निमाज़ पढ़ त ईअं पढ़णु खपे, छो त सालिक जेके हूंदा आहिनि उहे इन्हनि इश्क जे रमज़नि खां चङी रीति वाक़ुफ़ हूंदा आहिनि। त उन वक़्त बि ही सैयद जा सिपाही आशिक़नि जे कतार में हुया, सिंध सां मोहबत करण वारी इश्क जी जेका सुठी साईं जीएम सैद विधी उहे सिंध जे नौजवाननि निभाई आहे। सैयद जेका सिंध में आज़ादीअ जो फिक्र ॾेई सिंधी नौजवाननि में, ज़हननि में, दिलनि में, दिमाग़नि में जेका धरती माउ जी मोहबत, सिंध जी अज़मत, सिंध जे शानदार माज़ी ऐं हाल ऐं मुस्तक़बिल खां जंहिं वाक़ुफ़ कयो आहे, उन सैयद अहिड़ा त आशिक़ पैदा कया आहिनि जेके माण्हू कल चवनि पिया त साईं जीएम सैयद सां गॾोगॾु सिंधु देश जी तहरीक ख़तम थी वेंदी, दफ़न थी वेंदी। त अॼु उन्हनि माण्हुनि खे हिते अची ॾिसणु खपे त ही सैयद जा फॉलोअर ॾींहों ॾींहुं खटिजनि कोन था, पर हर ॾींहुं हिननि जी विख अॻिते आहे। हर ॾींहुं ही कॾहिं चवणा आहिनि, कॾहिं ॾहणा आहिनि, कॾहिं किरोड़े थींदा, पर ही सैयद जी मशीन खे पाए तकमील ताईं पहुचाईंदा। सामईन हाणे अवां जी ख़िदमत में शहीद बशीर ख़ान कुरैशी जी तकरीर पेश कई वई। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां साईं जीएम सैद जी 18वीं वरसीअ जे मौक़े ते ख़ुसूसी प्रोग्राम पेश कयो वियो। प्रोग्राम जे आख़िर में गुज़ारिश कंदुसि त नंढे खंड जो सियासतदान ऐं सिंध जे आजपे लाइ जाखोड़ींदड़ रहबर सिंध साईं जीएम सैद जंहिं पंहिंजी सॼी ॼमार सिंध लाइ अर्पे छॾी, हिन लॻभॻि 30 साल क़ैद काटियो ऐं अंग्रेज़नि खां वठी
पंहिंजी ज़िंदगीअ जी आख़िरी घड़ी ताईं सिंध जे क़ौमी हक़नि लाइ वेड़ कंदो रहियो। हिन कंहिं आमिर सां या इक़्तिदार ख़ातिर समझोतो न कयो। हिन जी अहिड़ी जदोजहद ऐं नज़रिए सबबु अॼु सिंध में लखें किरोड़ें सिंधी खेसि आला, उत्तम ऐं रहबर वारो दर्जो ॾियनि था। सामईन, ज़रूरत इन ई ॻाल्हि जी आहे त साईं जीएम सैद जे फ़िकिर खे पढ़णु ऐं सम्झणु घुरिजे। सिंधी क़ौम जी रहनुमाई लाइ साईं जीएम सैद 80 किताब लिखिया। इन्हनि किताबनि खे आम सिंधी ताईं पहुचाइण जी ज़रूरत आहे, जीअं आम माण्हुनि ताईं साईं जीएम सैद जो फ़िकिर ऐं नज़रियो पहुचाए सघिजे। आख़िर में इहा ॻाल्हि कंदुसि त सिंध जे हर क़ौमी कारकुन खे सैयद आज़म जे किरदार मां दर्स हासिल करणु घुरिजे, छाकाणि जो जीएम सैद बि सियासत कंदे पूरी उमिरि गुज़ारे छॾी। हिन सियासत खे इक़्तिदार ऐं दौलत जे हसूल जो ज़रियो न बनायो। हिन सियासत खे मुक़दस समझी सिंधी क़ौम जे हक़नि लाइ जा खोड़ियो। सामईन, अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।